Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQS. अॼु असां सिंधी जा मोस्टली जेके इम्पोर्टेंट MCQS आहिनि उन जे बारे में पढ़ंदासीं। असां पहिरियां 10 लेक्चर अपलोड करे चुका आहियूं। अॼु जो असांजो पहिरियों सवाल आहे त सिंधी ॿोली जी शुरूआति कॾहिं खां थी? उहा थी हुई मुंहं जे दड़े खां। सिंधी ॿोली खे केतिरनि दौरनि में विरहायो वञे थो? सिंधी जो जवाबु थींदो 4। सिंधी ॿोली खे असां 4 दौरनि में विरहाए सघूं था। ॿियो सवाल आहे त सिंधी ॿोली जी हाणोकी रस्मुल ख़त खे कॾहिं मंज़ूरु कयो वियो? त उनजो ऑप्शन सी सही आहे, 1853 में। सिंधी अदब जो पहिरियों दौरु कहिड़े दौर खे चयो वञे थो? टालपुरनि जो दौरु, कलोड़नि जो दौरु, समनि जो दौरु, सूमरनि जो दौरु। त डी ऑप्शन सही आहे, सूमरनि जो दौरु। ॿियो सवाल आहे त सिंध जी तालीम खाते तरफ़ां पहिरीं सिंधी अख़बार कहिड़ी निकिती? त उन अख़बार जो नालो अख़बार तालीम, तालीम ख़बरनामो, तालीमी ख़बरूं, तालीमी अख़बार। त इन जो जेको सही जवाबु आहे अख़बार तालीम। ॿियो सवालु आहे असांजो सिंधी नसर जो पहिरियों किसो कहिड़ो आहे? मूमल राणो, उमर मारवी, सुसी पनवियो, ससवी पन्हू, लीला चनेसर। त इन जो सी ऑप्शन सही थींदो, ससवी पन्हू। ॿियो सवालु आहे त सिंधी में आतम कहाणी जी शुरूआति कॾहिं खां थी? त 1920 में थी, ए ऑप्शन 1926, 1936, 1946। त 1946 में सिंधी में आतम कहाणी शुरूआति थी। ॿियो सवालु आहे त सिंधी नज़म जो पहिरियों शहर कंहिंखे चयो वञे थो? इहो मोस्टली आम सवालु आहे। त काज़ी कादन, कसचंद बेवस, मूलचंद ठक्कर, मिर्ज़ा कलीज बेग। त इन जो बी ऑप्शन सही ऑप्शन थींदो, कसचंद बेवस। ॿियो आहे त सिंध में तराइल जो पहिरियों शहर केरु आहे? त नारायण श्याम, अमदाद हुसैनी, शेख हयाज़, तनवीर अब्बासी। त इन जो ए ऑप्शन सही थींदो। सिंध ते अरबन केतिरो वक़्तु हुकूमत कई? त 120 साल, 130 साल, 140 साल, 150 साल। त सिंध ते अरबन 150, 150। इन जो डी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंधी अदब जो सुनहरी दौरु कंहिंखे चयो वञे थो? त उहो कलोड़नि जो दौरु आहे, ए ऑप्शन टालपुरनि जो दौरु आहे, अंग्रेज़नि जो दौरु आहे ऐं हाणोको दौरु आहे। त इहो कलोड़नि जो दौरु खे असां सुनहरी दौरु चयो वेंदो आहे। ॿियो सवालु आहे त सिंधी में गज़ल ते पहिरियों किताबु कंहिं लिखियो? आख़ून गुल मोहम्मद, कादरी कादन, फैज़ बख्शापुरी, शमसुद्दीन बुलबुल। त ए ऑप्शन असांजो सही थींदो। सिंध जो घरेलू रांदि नव टिण ते लिखियलु मुकाले जो लेखक केरु आहे? त मोहम्मद सालिया भट्टी, अला बचायो समो, मनु तोलाराम गदवाली, परमानंद मेवराम। त इन जो सी ऑप्शन सही थींदो। सिंधी मरसे जो बुनियादु कहिड़े शहर रखियो? मिर्ज़ा कलीज बेग, मीर हसन अली, मीर अब्दुल हुसैन सांगी, सैयद साबिद अली शाह। त इन जो डी ऑप्शन सही थींदो। त सैयद साबिद अली शाह खे असां मरसे जो बादशाह बि चयो वेंदो आहे। ॿियो सवालु आहे त सिंधी में पहिरियों दर्सी किताबु कॾहिं लिखियो वियो? 1853, 1863, 1873, 1883। त इन जो 1853 में पहिरियों सिंधी दर्सी किताबु बाबनामो लिखियो वियो। सिंधी में इल्मु हियत ते पहिरियों किताबु कहिड़े सन में लिखियो? 1821 में, 1822 में, 1850, 1856। त हिन जो डी ऑप्शन सही थींदो, 1856। ॿियो आहे त सिंध यूनिवर्सिटी में पाकिस्तान स्टडी सेंटर कॾहिं क़ाइमु थियो? 1972 में, 1973 में, 1974 में, 1975 में। हिन जो सी ऑप्शन सही थींदो। सिंधी में अलफ़बे पहिरीं कंहिं ठाही? त आख़ून अज़ीज़ुल्ला, ॿियो आख़ून अहमद भट्टी, इसाक़ आहंगर, अबुल हसन ठटफी। त इन जो डी ऑप्शन सही थींदो। ॿियो आहे असांजो MCQS आहे सिंधी